पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सूबाई सदर NA 203 जे GTA उम्मीदवार पीर सैयद सदरुद्दीन राशिदी चयो आहे त 15 साल में PPA जेका लुट मार ऐं फुरमार कई आहे 8 फरवरी ते उन जो एहतसाब वठण जो वक़्तु अची वियो आहे। सितारे जे निशान ते ठपो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे करप्ट माफ़ियाउनि ख़िलाफ़ पलांद वठणो आहे। शाह जे मिशन ते वॾी अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे हुन चयो त PP 15 सालनि जे पंहिंजे दौरे हुकूमत में सिंध खे तबाह बर्बाद करे पंहिंजा बिभ भरिया आहिनि। हाणे कहिड़े मुंहं सां वोट वठी रहिया आहिनि। सिंध जो बाशिवर अवाम हाणे 8 फरवरी ते PP खे वोट न ॾींदो। बरसातुनि जे वक़्तु पीपला सिंधी माण्हुनि खे अकेलो छॾे विया। हाणे वोटनि जे वक़्तु ज़ाहिर थिया आहिनि। जलसे खे NA 204 जे GTA उम्मीदवार मुअज़्ज़म खान अब्बासी ख़िताब कंदे चयो त आज़माइल खे ॿीहर न आज़मायो, वोट सोचे समझी सितारे जे निशान खे ॾियणो आहे। PS 30 जे उम्मीदवार ख़ालिद शेख ख़िताब कंदे चयो त समूरी सिंध में GTA जा उम्मीदवार कामयाब थींदा। सिंध जो अवाम PP मां बेज़ार थी चुको आहे। PS 29 जे GTA उम्मीदवार डॉक्टर रफ़ीक बांभड़ ख़िताब कंदे चयो आहे त मुख़ालिफ़नि खे अवाम जेका मोट ॾेई रहियो आहे उन मां साबित थी वियो आहे त PP सिंध खे सवाइ तबाही जे कुझु नाहे ॾिनो। अवाम 8 फरवरी ते PP खां हिसाब वठंदे जलसे खे जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो ख़िताब कंदे चयो आहे त 8 फरवरी ते ज़रदारी माफ़िया शिकस्त नसीब थींदी। अवाम PP खां बेज़ार थी चुको आहे।